ज़रो शर्म बराबरि बि हिननि पीपलनि ऐं हिननि वाठनि में न आहे। जॾहिं 8 जुलाई 2024 ते हिननि जे रईस वॾे फ़ैसिलो कयो, ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जो फ़ैसिलो कई ऐं उन जी सॼी मीटिंग कई, उन खां पोइ असांजा एहतजाज हलिया, असांजी मुखालफ़त हली। पहिरीं त सिधो इनकार हो त अहिड़े क़िस्म जी का मीटिंग थी ई कान्हे, यको इनकार हो, सुती पई हुई है पीपल्स पार्टी, सुता पिया वाठा, इहो प्रोपोगेंडा आहे, इहो प्रोपोगेंडा आहे, कुझु बि न आहे। हिन शइ खे दॿाइण जे लाइ हिननि सिंध जे अंदरि ॿिया बि मामला क्रिएट कया ताकी माण्हुनि जो ध्यानु ॿिए पासे हटे। जीअं हिननि कारूंजर में पंहिंजा वाठा उमाणिया हुआ, जंहिंमहिल सभु कुझु न हली सघियो, नेठि हिननि चयो बराबरि पंजाब इहा ॻाल्हि करे पियो, पर ज़रदारी साहब का मीटिंग न कई आहे। वरी कड़ो आहे हिननि जो हिकिड़ो तर्जुमान आहे, हिकिड़ो पिया नंबर वधाइण जे लाइ किनी ॿोली, घटिया ॿोली, थर्ड क्लास क़िस्म जा लफ़्ज़ इस्तेमालु करे पिया नंबर वधाईंदो। छो त किथे आहिनि पना, किथे आहिनि काग़ज़, किथे आहिनि हू, किथे आहिनि मिनट्स उन मीटिंग जा? कोई मिनट्स बि अवामी थी विया। गॾु मिलाए ॾिठो वञे त मिनट्स सां गॾु वरी 8 जुलाई 2024 ते PTV न्यूज़ जेको आहे उन ते जेकी ख़बर आहे उनजी वीडियो बची वई। हाणे छा कनि? हाणे जंहिंमहिल ॾिठूं यको तहरीक हले पई, माण्हू एहतजाज कनि पिया, सिंधु बचायो तहरीक कमु करे पई, जंहिंजे अंदरि 15 तंज़ीमूं आहिनि। इन ॻाल्हि आहे इनफ़रादी तौर ते माण्हू कनि पिया, अदीब निकिरी पिया, वकील निकिरी पिया, सॼी सिंध सरापा एहतजाज थी वई हली। त हाणे त साह लॻी त बाबा हीअ त असांखे इन खां वधीक का तहरीक हली न आहे सिंध जे अंदरि। कालाबाग डैम जी बि अहिड़ी तहरीक न हली, MRD जी तहरीक बि एॾी वॾी न हुई, हीअ त का सिंध जी तारीख़ में वॾे मां वॾी तहरीक हली वई आहे। उन खां पोइ इहो जेको ड्रामो, जीअं ही वाइदो करे आया हुआ मथे त असांजी मुखालफ़त थींदी, पोइ असीं ड्रामा कंदासीं, उन खां पोइ हिकिड़ो बयानु ॾेई छॾियऊं, उन खां पोइ सिंध असेंबलीअ में इहा रिथा रखियऊं। सम्झ में कोन थो अचे, फ़ैसिलो तव्हां कयो आहे वफ़ाक़ में, तव्हांजे रईस वॾे कयो आहे वफ़ाक़ में, उन ॾिनी आहे परमिशन सिंध असेंबलीअ में इन खे पास करण जो मक़सदु छा आहे? वरी उन में मुनाफ़िक़त ॿुधायव, उन में ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जो ज़िक्र न आहे, जंहिं माण्हू जी ज़मीन खजी बि वञे, उन में SIFC जो ज़िक्र न आहे। इहो ज़िक्र ई कॾहिं कंदा बि कोन। ऐं चैलेंज थो कयां, अगरि ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव ऐं SIFC जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा, कॾहिं न ॻाल्हाईंदा इहे। उन खां पोइ हुननि चयो बाबा ॻाल्हि इहा आहे, पर किनालनि जो कमु कोन पियो हले। सॼी सिंध पई चए हिननि खे, सिंध जो हर माण्हू पोइ हुननि खे चए बाबा किनालनि जो कमु पियो हले, किनालनि जो कमु पियो हले, कोन पियो हले। हलो, को मसइलो कोन्हे। साईं ज़ैन शाह पहुची वियो हुते, चोलिस्तान पहुची वियो, हुते वीडियो बि रखी। हाणे चवनि था त न इहो मॉडल आहे। इन लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। छा चवां हिननि माण्हुनि खे? चवनि था ही मॉडल आहे। बाबा मॉडल ठहंदो आहे घरनि जो, मॉडल ठहंदो आहे उन्हनि शयुनि जो जेके खपायूं वेंदियूं आहिनि। छा पीपल्स पार्टी जा अॻवान इहो चवनि पिया त हिननि जा आका बूट वारा किनाल ठाहे अॻियां खपाईंदा? ॻाल्हि वाज़े कनि। शर्म हया नाले जी शइ, जीअं मूं तव्हांखे चयो न, अथनि ई कान हिननि खे। हींअर बि तव्हां किथे बि हिननि जी ख़बर पढ़ो, ख़बरूं हिननि जूं हलायूं थियूं वञनि। तव्हां ॾिसो सिंध जी अवाम छा पई लिखे हुननि लाइ, सिंध जी अवाम चवे छा पई हिननि खे, सिंध जी अवाम हिननि खे कहिड़नि लफ़्ज़नि सां ऐं हुननि सां नवाज़े पई। कूड़ा ठग। सिंध जी अवाम खे ख़बर आहे त हीअ खुटल आहिनि। हाणे चवनि था त हीअं थी वियो, कॾहिं चवनि था हिकिड़ो हमरा आहे हिननि जो अॻवान, उहो कॾहिं चवे थो त बाबा कालाबाग डैम में हीअं थियो, कालाबाग डैम हूअं थियो। बाबा कंहिं रखियो बजट कालाबाग डैम जे लाइ? ॻाल्हायो असां सां, कंहिं रखियो कालाबाग डैम जो बजट? कंहिं चयो हो त मेहराण डैम नालो रखियो वञे हिन जो? ॿुधाए थोरो, अञा ॿुधायां थो, ही किनालनि जे ख़िलाफ़ु कोन अथव, किनालनि जा हामी अथव। हीअं रुॻो टाइम वेस्ट कनि पिया त तकिड़ो कमु हले, किनाल ठही वञनि ऐं पोइ आख़िर में वफ़ाक़ जो बयानु ॾींदो, वाह हेतिरा अरब रुपया ख़र्च थी विया आहिनि, हाणे किनाल ठाहिणु ज़रूरी आहे। हाणे ही वरी ॿिए ड्रामे में ईंदा, हाणे वरी एहतजाज कंदा। कॾहिं ज़िंदगीअ में तव्हां ॿुधो त जिन जी हुकूमत हुजे, उहे हुकूमत वारा वेही पंहिंजो एहतजाज कनि? सदर पंहिंजो, 2 सूबनि जी हुकूमत पंहिंजी, उहे हाणे एहतजाज कंदा ऐं ही कंदा। तव्हांखे यादि अथव जॾहिं इहा तहरीक शुरू थी हुई जुलाई 2024 जे अंदरि, तॾहिं मूं छा चयो हो? इंशाअल्लाह ही किनालनि जो मामिलो कालाबाग डैम खां वॾो थींदो, छो त हीउ एॾो वॾो इशू आहे। इंशाअल्लाह पीपल्स पार्टी ऐं पीपल्स पार्टी जे हामियुनि खे असीं हिकिड़ी गार बणाईंदासीं। जेके माण्हुनि हिन खे गद्दार चई छॾियो आहे, हिन वक़्तु सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी ऐं पीपलो थियणु हिकु गार बणिजी वियो आहे। सिंध वासियों तयारु रहो वॾे ऐलान लाइ, तयारु रहो सिंध जी तारीख़ लिखण लाइ। ऐं हिननि जा जेके अॻवान आहिनि, जेके लूज़ टॉक कनि पिया, हाणे थलो मचल अथनि, भत कनि पिया, गद्दार इब्न गद्दारनि। उमेद सम्झी विया हूंदो। वधि मां वधि शेयर कयो, जीअं सिंध
जीअं मुंहिंजो रहबर साईं GM सैयद।